नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त तब्दीली सरकार पेट्रोल बम किराए कोरोना सटियल अवाम जा लाह कढी छॾिया आहिनि। हिक ई धक में पेट्रोल 25 रुपया 58 पैसा महांगो थियण ते अवाम जूं दाहूं। रातों रात इसने 25 रुपये बढ़ा दी है। ये अवाम का खैर ख्वाह है या क्या है? दुश्मन है ये अवाम का। बहुत बड़ा जुल्म है हुकूमत का। हम अभी मोटरसाइकिल बेच ले क्या करें, पेट्रोल इतना महंगा हो गया, हमारे पास के पैसे भी नहीं होते। यो कड़ो इंसाफ है, असां गरीबन जे मथां अखियुनि जो ज़ुल्म त ही ज़ुल्म बिल्कुल ख़त्म कयो वञे। इहो रिलीफ ख्वाब साबित थियो। देरी कोन थी, रात विच में पेट्रोल वधी वियो। कोरोना खां वधीक असांखे इहो तकलीफ़ थी आहे जो तेल वधी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।